बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तहां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक 17 पढ़ंदासीं दर्जे 7 मां, जंहिंजो उनवान आहे शहीद हकीम मोहम्मद सईद। तहां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक खे पढ़ण जे तरफ़। सबक 17 शहीद हकीम मोहम्मद सईद। उहे इंसान सदाईं ज़िंदा रहंदा आहिनि जेकी सचाईअ ऐं ईमानदारीअ सां मुल्क ऐं अवाम जी ख़िदमत कंदा आहिनि ऐं तारीख़ में पिणु उन्हनि जो नालो रोशन रहंदो आहे। शहीद हकीम मोहम्मद सईद बे उन्हनि शख़्सियतनि मां हिकु हो जिन क़ौम जी तइलीम ऐं सिहत लाइ पंहिंजी सॼी ज़िंदगी वक़ुफ़ करे छॾी। हकीम मोहम्मद सईद 9 जनवरी 1920 ईस्वीअ ते दहलीअ में ॼाओ। हुन जी वालिद जो नालो हाफ़िज़ अब्दुल मजीद हो। हकीम मोहम्मद सईद अञा 2 सालनि जो मस हो त संदसि पीउ गुज़ारे वियो, जंहिं करे हुन जी पालना ऐं तरबियत संदसि वालिदा राबिया हिंदी ऐं वॾे भाउ अब्दुल हमीद कई। हकीम मोहम्मद सईद नंढपिण खां ज़हीन ऐं महिनती हूंदो हो। हुन 9 सालनि जी उमिरि में क़ुरान शरीफ़ हिफ़्ज़ कयो। प्राइमरी तइलीम घर में वरिताईं ऐं फ़ारसी, अरबी ऐं अंग्रेज़ीअ जी तइलीम ॼाणू उस्तादनि खां हासिल कयाईं। 1939 ईस्वीअ में हकीम अजमल ख़ान जे क़ाइमु कयल तिब्बी कॉलेज दहली मां तिब जो आला इम्तिहान पास कयाईं ऐं मरीज़नि जो इलाज करणु लॻो। उन खां सवाइ पंहिंजे वॾे भाउ अब्दुल हमीद सां गॾु मशरिक़ी तिब ऐं दवासाज़ीअ जे इदारे हमदर्द खे तरक़ी ॾियारण में मसरूफ़ थी वियो। हकीम मोहम्मद सईद क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्नाह रहमतुल्लाह अलैह सां ॾाढी अक़ीदत हूंदी हुई। क़ाइदे आज़म रहमतुल्लाह अलैह जे घर बि वेंदो हो, जिते संदसि भेण मोहतरमा फ़ातिमा जिन्नाह संदसि ॾाढो ख़्यालु कंदी हुई। ही ॿारड़नि जे मुस्लिम लीग में बि शामिलु थियो। पाकिस्तान जी क़याम खां पोइ हकीम मोहम्मद सईद पंहिंजो कारोबार ऐं माल मिल्कियत छॾे 9 जनवरी 1948 ईस्वीअ ते पाकिस्तान लॾे आयो ऐं कराचीअ में अची रहियो। हकीम मोहम्मद सईद खे हिते अची वॾियूं तकलीफ़ूं पेश आयूं। खेसि हर कमु नएं सिर करणो पियो, पर हिम्मत न हारियाईं। राति ॾींहुं महिनत करे पाकिस्तान जी अवाम खे जहालत मां कढण ऐं बीमारियुनि खां छुटकारो ॾियारण लाइ कोशिश कयाईं। हुन इब्तिदा में हिकु स्कूल में उस्ताद जी हैसियत में कमु कयो। पोइ थोरीअ मूड़ीअ सां हमदर्द दवाख़ाने जी शुरूआति कयाईं।
कराचीअ में हिकु कमरो मसवाड़ ते वठी हमदर्द मतब इस्पताल क़ाइमु कयाईं, जिते जड़ियुनि ॿूटियुनि मां दवाऊं तयारु करे बीमारियुनि ख़िलाफ़ जदोजहद ऐं मरीज़नि जो इलाज कयाईं। पंहिंजो हमदर्द दवाख़ानो 1953 ईस्वीअ में मुल्क जे नाले वक़ुफ़ करे छॾियाईं ऐं उन जी आमदनी तिब, सिहत ऐं तइलीम जे वाधारे लाइ वक़ुफ़ करे पाण निगरान जी हैसियत में कमु करणु लॻो। हकीम मोहम्मद सईद खे नंढड़नि ॿारनि जी तइलीम ऐं तरबियत जो ख़ासि ऊनो हूंदो हो। उन्हीअ करे ॿारनि लाइ सुठा ऐं काराइता किताब छपाइण लाइ नौनिहाल अदब जे नाले इदारो क़ाइमु कयाईं। हुन ॿारनि लाइ 100 खां वधीक किताब लिखी छपाया। हिकु आला दर्जे जो स्कूल हमदर्द पब्लिक स्कूल जे नाले सां क़ाइमु करे उन में नंढनि ॿारनि खे जमहूरी तरीक़ा सेखारण लाइ नौनिहाल असेंबलीअ जो सिलसिलो बि शुरू कयाईं। हकीम मोहम्मद सईद खे नौजवाननि जी मयारी तइलीम जो बि ॾाढो ऊनो हूंदो हो। उन सिलसिले में पंहिंजी कमाईअ मां इल्म ऐं सक़ाफ़त जी तरक़ीअ लाइ हिकु इदारो मदीनतुल हिकमा खोलियाईं, जंहिं तरफ़ां हिकु आला दर्जे जी यूनिवर्सिटी हमदर्द यूनिवर्सिटी क़ाइमु कयाईं। हिन यूनिवर्सिटीअ में मेडिकल जी क़दीम ऐं जदीद तइलीम लाइ कॉलेज आहिनि, जितां नौजवान तइलीम पिराए डॉक्टर ऐं हकीम थी मुल्क जे माण्हुनि जी ख़िदमत कंदा आहिनि। हमदर्द यूनिवर्सिटीअ में इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी ऐं ॿियनि शोबनि में बि बहितर तइलीम ॾिनी वेंदी आहे। हकीम मोहम्मद सईद पाकिस्तान जो मरकज़ी वज़ीर ऐं सिंध जो गवर्नर पिणु रहियो। हुन मरकज़ी वज़ीर ऐं गवर्नर तौरु काफ़ी ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं ऐं कॾहिं बि सरकार खां मुआवज़ो न वरिताईं ऐं न ई उन दौरान बीमारनि जी इलाज ऐं भलाईअ जा कम बंदि कयाईं। हकीम मोहम्मद सईद पंहिंजी सॼी हयाती सादगीअ सां गुज़ारी। सदाईं सफ़ेद लिबास पाईंदो हो। पंहिंजी ज़िंदगीअ में का बि ज़ाती मिल्कियत न ठाहियाईं ऐं न ई ज़मीन ख़रीद कयाईं। हू हर हिक सां अख़लाक़ सां मिलंदो हो, वक़्त जी पाबंदीअ जो वॾो ख़्यालु रखंदो हो ऐं ॿियनि खे बि अहिड़ी तलक़ीन कंदो हो। हकीम मोहम्मद सईद हर क़िस्म जी तआसुब जे ख़िलाफ़ हो। हू मुल्क जे समूरनि सूबनि जे रहवासियुनि में एके ॿधीअ ऐं मोहबत पैदा करण लाइ पाण पतोड़ींदो रहियो। हू इबादत गुज़ार शख़्स हो। संदसि ज़िंदगीअ जो असुलु मक़सदु ख़ल्क़ जी ख़िदमत करणु हो। हिन नेक इंसान खे 17 अक्टूबर 1998 ईस्वीअ ते समाज ऐं मुल्क जे किन दुश्मननि कराचीअ में शहीद कयो। हकीम साहिब जो नारो हो त पंहिंजे वतन पाकिस्तान सां प्यार करियो ऐं उन खे ठाहियो। संदसि शहादत खां पोइ सदर पाकिस्तान
पाकिस्तान जो आला तरीन सिविल एजाज़ निशाने इम्तियाज़ हकीम मोहम्मद सईद जे नाले सां जारी कयो। हुकूमत पाकिस्तान शहीद हकीम मोहम्मद सईद जे जनम ॾींहुं 9 जनवरी खे ॿारनि जो क़ौमी ॾींहुं क़रार ॾिनो आहे।